दोस्त कोहाए दादुला थो मोहब माराए, खासन खलीलन के थो सख्तियों सहाए। आख़िर में फरमायन त बस इन ही मंझ आहे का ऊनी ॻाल्हि असरार जी। बुज़ुर्ग अर्ज़ कयो त हे परवरदिगार, हीअं छो न हुयो जो जेको तोसां मोहब्बत करे हाँ, जेको तुंहिंजी अतात करे हाँ, जेको तुंहिंजी इबादत करे हाँ, दुनिया में वो वॾो खुशहाल हुजे हाँ, दुनिया में उनखे हर तरह जो नेमतूं इबादत करण सां ई मिली वञनि हाँ, त ही जेकी भी मखलूक आहे इहा समूरी इन लालच में अची तुंहिंजी इबादत करे हाँ। अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां और भी बुज़ुर्ग अर्ज़ कयो त परवरदिगार, अजब राज़ आहे तुंहिंजो, जेको तुंहिंजी अतात, जेको तुंहिंजी बंदगी करे थो तो ज़ाहिरी तरह वो आफ़ात व बलियात में गिरफ़्तार थे तो। ही एक बंदो हुयो जे पंहिंजे ख़ालिक मालिक परवरदिगार के मोहब्बत में अर्ज़ कयो, ऐं वो अर्ज़ बराए अदब, अर्ज़ बराए आजिज़ी हुयो। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ग़ैब खां निदा आई उन बुज़ुर्ग जे तरफ़, तो इहो फ़क़ति इन जे वास्ते आहे त अल्लाह जी मोहब्बत जे लाइ हर कसो नाक़िस के तौफ़ीक़ ई न मिले। अल्लाह जी मोहब्बत कोई आम चीज़ ना है, अल्लाह तबारक व तआला जी अतात ऐं फरमाबरदारी कोई आम चीज़ ना है। ग़ैब खां निदा आई ख़बरदार, इहो फ़क़ति कसो नाक़िस के पोइते करणा, जंहिंजी दिल दुनिया जे हिर्स हवस में मुब्तला है उनखे पोइते करणा। त दुरंगी छोड़ कर यक रंग हो जा, सरासर मोम होकर या संग हो जा, या दुनिया जो पुजारी बन या खुदा जो मुहिब बन। तव्हां ई मां सवाद कयो त आफ़ात व बलियात क़त इन जे वास्ते हिन ताकि हर कसो नाक़स मुतवजे न थे ऐं हर दुरंगी रखण वारो मुतवजे न थे। छाजे करे जो अल्लाह तबारक व तआला जी मोहब्बत ऐं अता जा आख़िरत में इनाम वॾा आहिनि। आख़िरी लफ़्ज़नि ते अचूं, अक्सर व बेशतर मुसलमान हिन धोखे में आहिनि। कहिड़े धोखे में? पहिरियों मिसाल ॾियां पोइ मथां धोखो सम्झी वञूं त हिकु जज आहे, उहो फ़तवा कढे थो कंहिंजे मथां केस साबित थी वियो त ही फ़लां शख़्स जो कातिल आहे, शाहिदनि जी रोशनी में उन जे मथां केस साबित थी वियो, जज फ़तवा ॾिनी त हिन जो महीने खां पोइ या सुभाणे या ॿिए ॾिहाड़े हिन जो जेको आहे सो वक़्तु पूरो आहे, हिन खे फांसी ते चाढ़ियो वेंदो। जॾहिं जज जो फ़तवा ॾिनी त सुभाणे फांसी ते चाढ़ियो वेंदो, त जॾहिं ही आयो त थाणेदारनि जी दिलि में रहम आयो ऐं कानून में बि उन खां पुछा कई वेंदी आहे, कहिड़ी तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ऐं फरमाइश छा आहे। ही हिकु कानून आहे। उन मुजरिम खां, उन कातिल खां पुछा कई वेंदी आहे, तुंहिंजी आख़िरी फरमाइश छा आहे, घुर। उनखे उन ॾींहं ते सरकारी सतह ते क़िस्मे क़िस्मे ताम खाराया वेंदा आहिनि। उनखे ख़ूब उनजी हर ख़्वाहिश क़बूल कई वेंदी आहे ऐं उनजी काई बि ख़ता क़ाबिल गिरफ़्त न हूंदी आहे। छो? उन्हनि खे इल्मु हूंदो आहे त हिन जे मथां केस साबित थी वियो आहे, हीउ सुभाणे फांसी ते चढ़ंदो, हीउ दुनिया खां फिनिश थी। अहिड़े ई तरीक़े सां ही हिकु उन्हनि माण्हुनि जो अहसासु आहे जेके ज़ाहिरी में रिश्तेदार बि न आहिनि। ॿिए तरफ़ तव्हां माउ जी ममता बि ॾिठी, टे तरफ़ मां तव्हांखे सवाल कयां थो, हिकु ज़ालिम, हिकु फासिक, हिकु फाजिर, हिकु शराबी, हिकु ज़ानी, हिकु सूदखोर, हिकु व्याजी जे माल जी कसरत खे ॾिसंदे, उन जी ऐश इशरत खे ॾिसंदे, उन जे महलनि ऐं बंगलनि ऐं गाॾियुनि खे ॾिसंदे, ए सादा सूदा मुसलमान तू भी बुराई ऐं बेहयाई के जायज़ समझी करे ऐं चवंदो फलां शख़्स जे मथां अज़ाब नथो अचे, फलां खे कुझु नथो थिए, दीन मुस्तफ़ा खे पोइते करे छॾींदो ही। चवंदो अगरि इहो दीन सचो हुजे हा, माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, त इन्हनि खे तंगदस्त कयो वञे हा, इन्हनि जे मथां अज़ाब अचनि हा, इन्हनि जा माल सलब कयो वञनि हा। इहा तुंहिंजी सोच आहे, ॿिए तरफ़ रहमत वारे करीम रब जी इहा मंशा न आहे।
छाजे करे इन गुनाहनि जे तहत इन ज़ुल्मनि जे तहत इन्हनि जे मथां इहा केस मज़बूत थी वेंदा आहिनि। अल्लाह जे तरफ़ खां फतवा पुख्ता बणिजी वेंदी आहे त हिननि जी मौत अज़ली आहे ऐं हिननि जो ठिकाणो दोज़ख आहे। हीअ दुनिया आरज़ी आहे, हमेशह हमेशह इन्हनि खां नेमतूं खसी वेंदियूं। आख़िरत जो अज़ाब दाइमी आहे। इन जे करे ज़ालिमनि खे, काफ़िरनि खे, फासिकनि खे, फाजिरनि खे दुनिया जा ऐश इशरत वधाए करे ॾिना वेंदा आहिनि। अल्लाह जे नाफ़रमाननि ते काई बि दुनिया में पकड़ न थींदी आहे, आरज़ी तौर ते फ़क़ति इन जे लाइ त ख़ूब मौजूं करे वठि, तुंहिंजो ठिकाणो दोज़ख आहे। मुसलमान तूं इन राज़ खे सम्झण जे बजाए तूं बि ग़फ़लत में शिकार थी वञे थो। काफ़िरनि जे ऐश इशरत खे ॾिसी, ज़ालिमनि जे ऐश इशरत खे ॾिसी, फासिक फाजिरनि जे महलनि ऐं बंगलनि खे ॾिसी ए ग़रीब ऐं मिसकीन तूं बि ग़फ़लत जो शिकार थिए थो। अॼु हालत छा थी रही आहे? पकड़ उन्हनि जे मथां न आहे ऐं मिसकीन ऐं ग़रीब पकड़ तुंहिंजे मथां आहे। छो? ही महांगाई जो अज़ाब कंहिंखे लोढ़े रहियो आहे? इन्हनि खे थोड़ई। ए ग़रीब ऐं मिसकीन तुंहिंजे घरनि में ईमान वारी शमा रोशन आहे न, उन्हनि त ईमान वारे नूर खे पंहिंजे दिलनि मां कढी छॾियो आहे। इन शमा रोशन हुअण जे करे अल्लाह तबारक व तआला पकड़ फरमाई त ख़बरदार तौबा कर, तुंहिंजो ठिकाणो ए ग़रीब दोज़ख न आहे, तुंहिंजो ठिकाणो जन्नत आहे। सुभान अल्लाह। ए ग़रीब ऐं मिसकीन, हिन जहान में तूं पंहिंजे करीम रब जे तरफ़ मुतवजी थी, जेको तुंहिंजी असुल सीरत बि आहे, ख़ूबसूरती बि आहे, अमुन ऐं सुकून बि आहे, अल्लाह पाक जी गुरबत बि आहे। अगर जेकॾहिं अल्लाह जी याद खां गाफ़िल थियासीं, अल्लाह तबारक व तआला जी अताअत खां, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे दीन खां गाफ़िल थियासीं त दोस्तान मोहतरम इहा पकड़ कॾहिं बि ख़त्म न थींदी। इहा पकड़ कंहिं चेहरे मटाइण सां तब्दील न थींदी। इहो अज़ाब कंहिं हुक्मरान जे तब्दील थियण सां ख़त्म न थींदो। तव्हां ॾिठो त चेहरा तब्दील थी विया, हुकूमत तब्दील थी वई, बल्कि अज़ाब ख़त्म न थियो। इहो इशारो आहे ग़रीब मिसकीन पंहिंजे गुनाहनि खां इज्तिमाई तौबा कर, अल्लाह जे घर खे भर, पंजगाना पाबंदी सां नमाज पढ़, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत खे अपना। जो शाहूकार ऐं अमीर इन महबूब जी सुन्नत खे तौहीन सम्झंदो आहे, मुआशरे में पंहिंजी तज़लील सम्झंदो आहे। ए ग़रीब तूं ई त आहीं जेको मुस्तफ़ा जी सुन्नत अपनाए ऐं गिलिन घिटिन में नाज़ सां हलंदो आहे। मदीने जा साईं फरमाइनि था, ही दीन शुरू बि ग़रीबनि खां थियो आहे, ख़त्म बि ग़रीबनि ते थींदो। अल्लाहु अकबर, दीन जी शुरूआत बि ग़रीबनि ऐं मिसकीननि खां थी आहे ऐं इन जी एंड बि ग़रीबनि ऐं मिसकीननि ते थींदी। ऐं ग़रीब तोखे मुस्तफ़ा जे दीन जी मुबारक हुजे, या एॾी अज़ीम दौलत नेमत पाण खां दूर न कर जो तुंहिंजी मुंहिंजी ख़ूबसूरती मुस्तफ़ा जी अताअत आहे। शाहूकार खे दुनियादारी मुबारक, इनखे माल और दौलत ऐश इशरत मुबारक। तू पंहिंजी हक़ीक़त जे तरफ़ अच, मुस्तफ़ा जे फरमान जे तरफ़ अच, जो सरकार या ज़मानत ॾेई विया आहिनि त दीन ग़रीबनि वटां ख़त्म न थींदी। तू मुस्तफ़ा जे फरमान में ज़ाबित थी त अल्लाह तोखे उहो सुकून अता फरमाईंदो जेको महांगाई जो अज़ाब तोखे महसूस ई न थींदो। तू चवंदे शायदि को ही अल्लाह जी रहमत मूंसां गॾु आहे। बस फ़क़ति इन जे लाइ अर्ज़ु आहे त दीन मुस्तफ़ा जे तरफ़ मुतवजी थी, अल्लाह जे घरनि खे भरियो, मस्जिदनि खे आबाद कयो, नंढड़नि मासूम बचड़नि खे क़ुरान मजीद जी तालीम ॾियो। अहलुल्लाह, अल्लाह जे नेक सालिह बहननि वलियनि जी सोहबत ऐं दामन खे क़बूल कयो ताकि उन्हनि जी सोहबत में दीन जी हक़ीक़ी नूर हासिल थिए। अल्लाह जो हुज़ूर में दुआ है, अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मा अलैना इल्लल बलाग।